अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इब्यास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोपोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख़्सियत ऐं फ़न, क़िस्त 16। तनवीर अब्बासीअ जे शाइरीअ में अलामतूं ऐं उञाण। अयाज़ गुल। जोसेफ टी शिपले लिखियो आहे, अलामत सैम्बल कंहिं हक़ीक़त जे हिकु सत्य खां ॿी सत्य ते आयल हक़ीक़त सां लाॻापे खे चइजे थो। उञाणी या अलामती शाइरीअ सैम्बॉलिक पोइट्रीअ जी समूरी ॻोल्हा उहा रही आहे त इज़हार जो अहिड़ो तरीक़ो हासिलु कयो वञे जंहिंजे ज़रिए बयान खां ॿाहिरि हक़ीक़तुनि खे बयानु करे सघिजे। ॾिठो वञे त अलामतूं या उञाण शाइर जे इल्म, ॾाहप, तजुर्बनि, मुशाहिदनि ऐं तसवरनि जो ई रूप थियनि था। शाइरीअ में उन्हनि जो इस्तेमालु शहर खे वधीक वसी, गहरो, ॻूढ़ो ऐं सोचण लाइ आमादा कंदड़ बणाए थो। उहो ईअं ई आहे जीअं राग में मुर्कुनि, मींढुनि ऐं आलापनि जी जुड़त राग खे रस भरियो वज़नाए थो ऐं मन छुहंदड़ बणाए थी। लफ़्ज़ उञाण या अलामत जी वसी माना में सॼी शाइरी अची वञे थी, छो त हर ॿोलीअ जे शाइरीअ में कंहिं अहसास, कंहिं हक़ीक़त, कंहिं आइडिया जो इज़हार हूंदो आहे ऐं उहो इज़हार अणसिधो हूंदो आहे। उहो अणसिधो इज़हार हूंदो आहे कनि हक़ीक़ी शयुनि जे ज़रिए जिन खे उन अहसास, हक़ीक़त या आइडिया सां मुशाबियत हूंदी आहे। इहे उञाणनि जे आधार ते शाइरीअ में अणसिधे इज़हार जी शुरूआति थी। शुरूआती दौर में मग़रिबी शाइरीअ में स्वीडनबोर्ग 1688 ईस्वीअ खां 1772 ईस्वी ऐं सेंट मार्टिन 1743 ईस्वी खां 1783 ईस्वी ऐं अॻिते हली फ्रांसीसी शाइरीअ में स्टीफन मैलार्मे ऐं पाल वर्लाइन 1885 ईस्वी ऐं 1895 ईस्वी वारे ज़माने जे विच में उन सिलसिले खे अॻिते वधायो। जेतोणीकि खान कुझु साल अॻु फ्रांस में पाण खे पारनासी सॾाईंदड़ शाइरनि जो हिकु टोलो मौजूदु हो, जेके पंहिंजी ॻाल्हि खे सिधो संओं पेश करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदा रहिया हुआ ऐं जन अणसिधे अलामती इज़हार खे दुरुस्त न थिए सम्झो। फ्रांस में मलायर में उन खां पोइ जी उञाणी शाइरनि शऊरी तौरु उञाणी शाइरीअ जी तहरीक शुरू कई ऐं पोइ अॻिते हली उन जो पधरनामो जारी कयो। अणशऊरी तौरु मथे ॾिनल हवाले मूजिबि दुनिया जी हर ॿोलीअ जी शाइरीअ में उञाण ज़रिए हक़ीक़तुनि ऐं अहसासनि जो अणसिधो इज़हार मौजूदु आहे। ख़ुदि मग़रिब जे सूफ़ी शाइरनि तोड़े रुमानवी शाइरनि वटि उञाण जे इस्तेमाल जो ॾसु पतो मिले थो। सिंधी शाइरी, ख़ासि करे क्लासिकी शाइरी, अणसिधे इज़हार सां भरी पई आहे। सिंधीअ में उञाणी शाइरी तॾहिं खां शुरू थिए थी जॾहिं खां नीम तारीख़ी दास्ताननि जो ज़िक्र क्लासिकी शाइरीअ में आयो। उहे किरदार अणसिधे जो हिकु बहितरीनु ऐं मरग़ूब तरीन ज़रियो बणिजी पिया। इहे सिंधी क्लासिकी शाइरनि काज़ी काज़न, शाह करीम, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं शाह इनायत रिज़वीअ खां उहे ई शाइरीअ जूं रिवायतूं शाह लतीफ़ खे विरसे में मिलियूं ऐं उहा तख़लीक़ी विरासत खांसि पोयां ईंदड़ केतिरनि अहम शाइरनि खां थींदी शेख अयाज़, तनवीर अब्बासी, नियाज़ हुमायूनी, शमशीर हैदरी, इमदाद हुसैनी ऐं ॿियनि ताईं पहुती। उन्हनि शाइरनि न रुॻो पंहिंजनि पेशरुअनि जे विरसे में मिलियल रिवायतुनि खे चुमे चश्मनि चाहियो, खेनि क़ाइमु रखियो, पर उनखे अञा बि संवारे सींगारे पेश करण में अहम किरदारु पिणु अदा कयो। तनवीर अब्बासी पंहिंजे टईअ जी सॻारनि शाइरनि वारे सथ जो हिकु अहम नालो आहे, जंहिं पंहिंजे शाइरीअ खे हिक ई वक़्तु क्लासिकियत ऐं जदीदियत सां ॻंढियल रखियो। संदसि शाइरीअ जिते असासे क्लासिकी शाइरीअ जे पुख़्तनि पहाड़नि सां वुसत, गहराई ऐं सदा साई रहण जो संग न छिनूं, उते उन सॼी आलमी अदब जे फ़िक्री ऐं फ़नी लाड़नि, रिवायतुनि ऐं तख़लीक़ी तब्दीलियुनि सां बि पंहिंजी शाइरीअ जी आबियारी पे कई आहे। पंहिंजी शाइरीअ जे इब्तिदाई दौर खां वठी सिंधी शाइरीअ जे कमाल जो इस्तारो बणिजण ताईं हू हिकु सही माना में बाशऊर, घण पढ़ियो ऐं भरपूर तख़लीक़ी सॻ रखंदड़ शाइर रहियो आहे। वटसि फ़न ऐं फ़िक्र जा सभु रंग, अक्स ऐं अहसास नित नवनि घाड़ेटनि जे कालब में पोपट जे परनि जियां नाज़ुक, नफ़ीस ऐं ख़ूबसूरत रूप में मौजूदु रहिया आहिनि। नेणनि ऐं ज़हन जे आङुरियुनि सां छुहण ते जंहिंजा रंग जीअं जो तीअं उते ई रहिजी वञनि था। तनवीर जी शाइरी
सिधी सादे इज़हार ऐं अलामती अणसिधे इज़हार जो वणंदड़ ऐं दिलि छुहंदड़ संगम आहे। उहा रुॻो चार्ल्स बोल्डियर जे लफ़्ज़नि में काइनात खे अलामतुनि जो जंगल साबित नथी करे, पर उन खां बि अॻिते खेसि पंहिंजनि लफ़्ज़नि जे जादूअ सां हिकु ख़ुशि रंग बाग़ में लहजे जी नरमीअ सां चांड्रोकीअ में वहंदड़ दरिया बणाए थी छॾे। तनीर अब्बासीअ पंहिंजे शाइरीअ में अलामतुनि जो ग़ैर ज़रूरी इस्तेमालु न कयो आहे, पर संदसि अंदाज़ ॾाहप भरियो महिलाइतो ऐं सोच सम्झ सां भरपूर रहियो आहे। हुन पढ़ंदड़नि खे अलामतुनि जे झंग में भटकाइण बदिरां इदराक ऐं फ़हम ज़रिए वरनि वकणनि जी आगाही ॾींदे मुंझारनि मां टपाए पार पुॼाइण लाइ रहबरी कई आहे। शाइरीअ में अलामतुनि जे इस्तेमाल जे सिलसिले में बि हू हिकु ख़बरदार बासलाहियत ऐं कामयाबु शाइर रहियो आहे। अलामत निगारी शाइरीअ में का नई शइ न आहे, बल्कि इज़हार जो हिकु असलूब ऐं जाइज़ असलूब आहे, पर उन जी कामयाबीअ जो इनसार शाइर जी सलाहियत, मौज़ून इस्तेमालु ऐं मौक़े तोड़े माहौल ते मुनहसिर आहे। डॉक्टर सैयद अब्दुल्ला जा ही लफ़्ज़ ॼण त संदसि कामयाबी ऐं सलाहियत जी तस्दीक था कनि, छाकाणि त तनवीर वटि अकीचार ओञाण पंहिंजी मुनासिब ऐं वक़्तायते इस्तेमाल सां मौजूदु आहे। तुंहिंजे गीतनि खे सभु ॾींदा पंहिंजे जीअ में जाइ, सभु को तोसां गॾु ॻाईंदो हेकल आंपल लाइ। तूं ई अकेलो ॻाए चारण, तूं ई अकेलो ॻाए। शेर सिफ़ो 68। मथिएं शेर में चारण लोक अदब ऐं शाइरीअ जी रिवायती किरदारु चारण खां सवाइ अलामती तौर ते हिकु रहबर, अॻवान ऐं इनकलाबीअ जे रूप में मौजूदु आहे। शेर जी ज़ाहिरी माना हिकु फ़नकार गायक खे मायूसीअ जे दुॿण मां कढण ऐं ईंदड़ वक़्त में संदसि क़दुरु थियण जी निशानदही करे थी, पर अलामत तौर उहा ईंदड़ वक़्तु तब्दीलियुनि जो पतो ॾिए थी त चारण जे पैगाम खे अवाम हीअं सां हंडाईंदो ऐं तब्दीलियुनि जी राह ते साणसि पेर पेर में पाए हलंदो। उहो 100% दुरुस्त आहे त शाइर जेकॾहिं पंहिंजे माहौल खे साम्हूं रखी शेर ऐं अलामतुनि जो इस्तेमालु कंदो त पढ़ंदड़ संदसि नित नयनि अलामतुनि खे आसानीअ सां पंहिंजे ज़हन जे कोड़कीअ में क़ाबू करे सघंदो ऐं घणी हद ताईं शाइर जी तसवुराती सतह खे छुही सघंदो। 19वीं सदीअ जे फ्रांस जे पारनासियुनि वांगुरु नज़र ईंदड़ शयुनि जी तस्वीर कशी करणु ई काफ़ी न आहे, पर नज़र ईंदड़ हक़ीक़त सां गॾु शयुनि जे तह में लिकल हक़ीक़त खे बि खोटे कढी ज़ाहिर करणु ई कमाल आहे। ॾिठो वञे त अलामत निगार शाइर ई कूज़े में समुंड खे बंदि करण जी सलाहियत रखनि था। सिंधी शाइरीअ में हुन जो सभ खां वॾो मिसाल आहे लतीफ़ साईं, जंहिं सिंध जे नए खां नए शाइर ताईं खेनि अहिड़ो बुनियादु फ़राहम कयो आहे। तनीर अब्बासी संदसि हिकु सुठो पारखू बि आहे त पोइ लॻबे। मारुई जन्नत मां अॼु पंहिंजे वतन ॾे कर नज़र, जंहिंजे लइ हैरान रही थी कोट में शाम सहर, हाय सदा अरमान संदे अहले चमन खे छा थियो, सिंधियुनि जे जज़्बाए हुबे वतन खे छा थियो। तुंहिंजे आॾो ख़ुदि हुकूमत जो झुकी वियो गर्दन, ऐं हुननि कुर्सियुनि जे लाइ ईमान बि विकिणी छॾियो। क़ैद में हूंदे बि तोखे यादि हुई मारुनि जी रीत, ही वतन में हूंदे बि ॻाइनि पिया ग़ैरनि जा गीत। रॻूं थियो रबाब सिफ़ो 39। मारुई सिंध जे हिकु अहम नीम तारीख़ी किसे जो अणमिट किरदारु आहे, जंहिं वक़्त जे हाकिम जे हर क़िस्म जी लालच ठुकराई ऐं दड़के दाब खे नज़रअंदाज़ करे पंहिंजे मारुनि जो मान मथां कयो। शाह जी शाइरीअ में अची उहो हिकु आम थरी नींगरीअ जो किरदारु हुबुल वतनीअ जो हिकु लाज़वाल ओञाण बणिजी वियो। तनवीर पंहिंजी मथीअ नज़म मारुईअ ॾांहुं में अलामती तौर ते मारुईअ सां मुखातिब थींदे पंहिंजे दौर जी हालतुनि, समाजी भंजड्राह, बाहिसियत माण्हुनि जी बेहिसी, किरदार जी पामाली ऐं वतन ते नाव ऐं नाणे खे अवलियत ॾियण वारे अमल खे निधियो आहे। संदसि शाइरी मजमूए रॻूं थियो रबाब में अहिड़नि अलामती नज़मनि जी हिकु पूरी सीरीज़ आहे। बीजल ॾांहुं, सोणीअ ॾांहुं, ससुईअ ॾांहुं, नई मारुई, भिटाईअ ॾांहुं ऐं मुअन जो दड़ो। उन्हनि सभिनी नज़मनि में तनवीर निहायत ई फ़नाइते नमूने तारीख़ी किरदारनि ऐं माॻनि खे ॿीहर जीआरियो आहे ऐं अणसिधे इज़हार ज़रिए सिधे ऐं सम्झ में ईंदड़ ॻाल्हि कई आहे। अलामती या उञाणी शाइरीअ जो हिकु कमाल उहो बि आहे
त उन में पेश थींदड़ किरदार माग ऐं टाणा तोड़े हदूं बज़ाहिर कंहिं बि ख़ासि इलाइक़े क़ौम या माण्हुनि सां वास्तो रखंदड़ हुजनि, पर शाइर ऐं संदन शेर पंहिंजनि हालतुनि ऐं कैफ़ियतुनि सां ॻंढिजी हर इलाइक़े हर क़ौम ऐं संदसि अवाम जी नुमाइंदगी कनि, खेनि मुंझारनि मां निकिरण जो घसु ॾसीनि ऐं ज़ख़्मनि ते प्यार जा पहाड़ कनि। कॾहिं ईअं बि थींदो आहे जो अदब ख़ासि करे शाइरीअ में को लफ़्ज़ कंहिं माना में एॾो त इस्तेमालु थींदो आहे जो उन लफ़्ज़ जी माना ई उहा थी वेंदी आहे जंहिं माना में हिकु शाइर या कनि शाइरनि बार बार इस्तेमालु कयो हूंदो आहे। को लफ़्ज़ कंहिं माना में मुस्तमिल थी ॼमी मुरविज थी जारी थी वञे त उहो थी पवे थो उहिञाण। जीअं चंड ऐं गुल सूंहं जो उहिञाण आहिनि, तीअं चकोर ऐं बुलबुल इश्क जा उहिञाण आहिनि। बहार ख़ुशीअ जो उहिञाण आहे त सरव ॾुख जो उहिञाण आहे। सुबुह उमीद जी उहिञाण आहे त शाम ना उमीदीअ जो। पंहिंजे रागनि सां रग रग में को मेठाज मिलाहीं थो, ॾुख ऐं दर्द जा नांग हज़ारे प्यार मझां परचाईं थो। जन खे पंहिंजे तन जे तारुन ते ई नाच नचाईं थो, मुरलीअ जे मेठाज सां तंहिंजे ज़हर जो ज़ोर विञाईं थो। अहिड़नि ज़हरीलनि जे दिलि में जादू कीअं न लॻाईं थो, पंहिंजे दुश्मन ते बि हाकिम बणिजी हुकुम हलाईं थो। हिन दुनिया जे ऋण में तुंहिंजी मुरली ॼण में होगी, ओ मुरलीअ वारा जोगी। रॻूं थियो रबाब सिफ़ो 58। हिन शहर जो जोगी ऐं दुख ऐं दर्द जा नांग अलामतूं आहिनि। जोगीअ जो किरदारु नांगनि खे पकिड़े पाले निपाए खेसि पंहिंजे मुरलीअ जे धुन ते मस्तु करे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ लहरा ॾियाण ऐं संदसि ज़हर जो तिरियाक ॻोल्हींदड़ माण्हू मंझो आहे। पर तनवीर जी नज़म जोगीअ में उहो हिकु ख़्यालनि जो जादू पखेड़ींदड़ ऐं मोल लफ़्ज़नि खे जीअरो कंदड़ शाइर ऐं फ़नकार जो किरदारु आहे, जेको ॾुखियुनि हालतुनि में बि मायूसी ऐं फ़रारियत जो शिकार नथो थिए ऐं रोशन आईंदे लाइ ॾिठल पंहिंजनि अखियुनि जा ख़्वाब जग जे अखियुनि जा ख़्वाब बणाए छॾे थो। सिंधी क्लासिकी शाइरीअ में काज़ी काज़न ऐं शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ वटि जोगीअ जी तमसील रूहानी रहबर ऐं राह ॾसींदड़ जी हुई। उहो ई जोगी तनवीर वटि हिकु नए रूप में शाइर ऐं फ़नकार जी अलामत आहे। हर को मन मखण जो चाणो, हर को चहिरो आहे चांडराण, हर को माण्हू मोतीअ दाणू, हर का दिलि हीरनि जी खाण। शेर सिफ़ो 41। हिन शहर में इंसान जी अज़मत खे चिटियो वियो आहे। हर ख़राबीअ जो खोल लाहे इंसान जे चहिरे जी ख़ूबसूरतीअ खे पधिरो कयो वियो आहे। चांडाण अलामत आहे अखियुनि जी वणंदड़ अक्स, सुकून ॾींदड़ अहसास जी ऐं मन मखण जो चाणो इंसान जे अंदर जी अछाण नरम ऐं नाज़ुक सुभाउ ऐं नज़ाकत खे ज़ाहिर करे थो। अखियुनि तां बुग़्ज़ ऐं हसद जा खोपा लाहे साफ़ दिलीअ सां ॾिसबो ऐं परखिबो त हर माण्हूअ जी अहमियत ऐं क़दुरु क़ीमती हीरनि ऐं मोतियुनि जी बराबरी कंदो। इंसान खे इंसान थी ॾिसबो त हू सही माना में अशरफुल मख़लूक़ात ई नज़र ईंदो। तनवीर पंहिंजनि शहरनि में रुगो इस्तेमालु थींदड़ या मुरविज अलामतुनि जो इस्तेमालु कयो आहे, पर मथिएं शहर वांगुरु नयनि अलामतुनि खे बि जनमु ॾिनो आहे। उहे अलामतूं एतिरियूं आम सादियूं ऐं सम्झ में ईंदड़ आहिनि जो उहे कंहिं बि क़िस्म जो अबहाम या मुंझारो पैदा नथियूं कनि, पर अलामत निगारीअ जी दुरुस्त वस्फ़ मुताबिक़ कयल ॻाल्हि खे वधीक वाज़िह, सुहिणो ऐं ध्यानु छिकाईंदड़ करे पेश कनि थियूं। हूअं बि सचो ऐं कामयाबु शाइर उहो आहे जेको पंहिंजा रस्ता पाण ठाहे ऐं परायनि पेचरनि ते हली वरजाउ जी दुधड़े में लटिजण खां पाण खे बचाए वठे। कने माण्हुनि जी सांत सितारनि वांगुरु हूंदी आहे, बहकी बहकी चमकी चमकी चुप चुप में ॻाल्हाइनि, सांत सांत में भांत भांत जा सवें सनेहा आणिनि। अहिड़नि माण्हुनि ॾे ॾिसंदे ई दिलि ख़ुशि थींदी आहे, कंहिं माण्हुनि जी सांत सितारनि वांगुरु हूंदी आहे। शेर सिफ़ो 19। हीउ शेर पढ़िबो त ख़ामोशी हिकु वॾी वाक़िए जी अलामत बणिजी साम्हूं अची वेंदी। हिते ज़ाहिर में ॾींहं राति बड़बड़ में गुज़ारींदड़ बेअमल माण्हुनि खे चुपचाप में तारीख़ुनि खे बदिलाईंदड़ अमली इंसाननि आॾो ॿिन नंढिड़ो करे पेश कयो वियो आहे। ही सिटूं ॼण त शाह साईंअ जे बैत से सुताई सूहन निंड इबादत जन जी जो संवारियल ऐं वधायल रूप आहे। कंहिं बि अमल खे मंज़िल ताईं रसाइण लाइ पढ़ो ॾेई ढम ढम करणु ग़ैर ज़रूरी आहे।
हालात ध्यानु धरे, मन में मोहबत पाए, वहम गुमान विसारे, हिकु अलाह करे कमु करण सां ई मिले थी हासिलात। वहम गुमान विसारे, हिकु अलाह करे कमु करण सां ई मिले थी पंहिंजी ज़ात ऐं कारकर्दगीअ जी अजाई तशहीर ऐं वाह वाह खां सवाइ कयल कमु बि हज़ारे होय होय कंदड़नि जे कम ते भारी थी सघे थो। उहो ई तारीख़ी सच आहे ऐं नज़र अंदाज़ न करे सघजंदड़ हक़ीक़त आहे। अवां बि पारस न आहियो सुपरी, असीं बि पारस न आहियूं, प्यार छुही वियो पाण ॿिन्हिनि खे सोना थी पिया आहियूं। शेर सिफ़ो 33। पारस लोक किसन जो उहो ॾंद कथाई पथर आहे जंहिंसां घसजण सां लोह सोन थी वञे थो। मथे शहर में प्यार खे अलामत तौरु पारस करे आंदो वियो आहे, जंहिंजे छुहण सां ॿनीअ जे नाते में ॻंढियल जीव सोना थी विया आहिनि। आम हालत में पथर हिकु बेवक़्त ऐं बेकार शइ आहे, पर जॾहिं खेसि पारस जी हैसियत मिले थी त न रुॻो संदसि अहमियत ऐं क़दुरो मंज़लत में वाधारो थी वञे थो, पर उन सां निस्बत रखंदड़ शयूं बि क़ीमती थी वञनि थियूं। हिते प्यार खे अहिड़े ई अनमोल शइ करे पेश कयो वियो आहे। कंहिं लफ़्ज़ खे अलामती माना में राइज करणु ॾुखियो कमु आहे, पर हिते तनवीर उहो कमाल आसानीअ सां करे ॾेखारियो आहे। हथनि पेरनि में कड़ियूं रोशन आहे ज़मीर, फ़िक्र न ॼाणे फंद के इश्क न थिए असीर, ज़हन जा ज़ंजीर कंहिं न घड़िया आहिनि अञा। शेर सिफ़ो 116। तनवीर जो 4 मार्च जी तारीख़ी ॾियारे वारे पस मंज़र में लिखियल ही बैत हिकु पूरे दौर जी अलामत आहे। वञ वारे कहरी दौर में सिंध जेकी कुझु सठो उहो दुनिया जे ॾाढ जी तारीख़ जो हिसो आहे। तनवीर उन तहरीक जो न रुॻो अखियुनि ॾिठो शाहिद हो, पर सिंधी अदबी संगत सां वाबस्तगी ऐं हिकु बाज़मीर ऐं वतन दोस्त शाइर जे हैसियत में सिंधियत उन जो हिसो बि रहियो ऐं उहो कुझु भोॻियो जेको सॼी सिंध उन दौर में भोॻींदी रही। बज़ाहिर ही बैत हिकु वाक़िए सां मुतासिर थी लिखियो वियो आहे, पर पंहिंजे वसी माना में ही बैत आफ़ाक़ी लाज़वाल ऐं फ़ैलसोफ़ियाना ख़्याल जी अकासी करे थो ऐं ॾाहप जे ज़ंजीरुनि में जकण वारे हर दौर ऐं हर सरकार जे रस्ते रोक करे थो। क़ैद ऐं बंद में हुजण जे बावजूदि ॾाढ सां मुहाॾो अटकाइण वारे हौसले जी बुलंदी, पंहिंजी क़ौमी ज़िमेदारियुनि जो अहसासु ऐं ॾाढ कंदड़ जे फ़िक्र खे क़ैद करण ऐं ज़हननि ते ज़ंजीर विझण वारी बेवकूफ़ीअ ते शाइराणी चिथर हिन बैत में माहिराणे नमूने पेश कई वई आहे। ही बैत कनि बि ॾुखियुनि सियासी हालतुनि ऐं इश्क जे राह में ईंदड़ नाज़ुक मरहलनि ते ठकाए सघिजे थो। बाहि न साड़ इल्म खे, इल्म त ख़ुदि ई आग, वधंदी रहंदी सिंधड़ी हर पल पंहिंजे माग, तन लाइ आहे निभाग जेके रोड़ा राह जा। सिज तरीअ हेठां सिफ़ो 31। ही बैत बि हिकु मख़सूस वाक़िए जी अकासी करे थो। जॾहिं सिंध जे इल्मी मर्कज़ सिंधालाजीअ खे कन मुंहं में धूड़ पातल खरनि बाहि ॾिनी हुई ऐं उन में मौजूदु सॼो इल्मी ऐं अदबी ज़ख़ीरो सड़ी रख थी वियो हो, कंहिं ख़ासि वक़्त ते थियल उन अलमनाक वाक़िए जी हद रुॻो एसी ताईं नाहे, पर ही बैत सदियूं अॻु अरगूननि ऐं पठाणनि हथां थियल अहिड़ी ई सख़्तु लफ़्ज़नि में निदण जोॻे अमल जी यादि पिणु ताज़ी करे थो। मथे बैत में इल्म जी न ख़तमु थींदड़ रोशनीअ सां भेटींदे वेरियुनि जे वार खे वराए संदसि मुंहं में हयो वियो आहे। उन सूरत हाल ईंदड़ वक़्त लाइ ख़बरदार थियण जे पैगाम खे बि पाण में समोए रखियो आहे। मां तनवीर बि आहियां साईं, मां तनवीर बि न आहियां, पंहिंजे प्यार खे पहुचण लाइ छा छा थींदो आहियां। सिज तरीअ हेठां सिफ़ो 39। आहियां ऐं न आहियां जो ही तकरार सिंध में सदियुनि खां मौजूदु सूफ़ियत जी अलामत आहे, जंहिं मुताबिक़ पंहिंजे वजूद जो इनकारी थी ई पिरीअ खे पसण ऐं पाइण खे मुमकिन बणाए सघिजे थो। हूअं त रूप मटाइण साराह जोॻो अमल न आहे, पर पिरीअ लाइ उहो सभु कुझु करणु तारीफ़ लाइक़ु अमल बणिजी वञे थो। उहो अमल आर्ज़ी हैसियत विञाए दाइमी हैसियत माण जी अलामत आहे। ईअं ई संदसि हेठि ॾिनल मुख़्तसर नज़म में इंसान जी पाण सुञाण वारी अज़मत जो प्रचार कयल आहे, जंहिंमें पिणु इंसान जी सभु कुझु हुअण वारी सूफ़ियाणे ख़्याल खे हथी मिले थी। ही नज़म दर्दनि में दबियल
हीणनि बेहौसले लाचार ऐं बेहिस इंसाननि लाइ बेअंत हौसले ऐं हैसियत जो उञाण आहे। न ॾिसो आसमान ॾे, न ॾिसो आसमान ॾे, मलाइक न लहंदा, नबी कोन ईंदो, ही दुख जो असां ते आ नाज़िल, ही दुख जो असां ते आ नाज़िल थियो उनजी, ही दुख जो असां ते आ नाज़िल थियो उनजो को ईसा अचे ऐं मसीहा न थींदो। असां पाण पंहिंजा मसीहा, असां पाण पंहिंजा पैगंबर, असां पाण ई काफ़िलो पाण सरवाण आहियूं, असां पाण ई पंहिंजा निर्वाण आहियूं, असां पाण आहियूं पिरह जा पैगंबर, असां पाण रहबर, असां पाण रहबर। सिज तरीअ हेठां सिफ़ो 44। दर्द आहे मसीहा कुम बाज़नी चई उथारे थो कयई मुर्दा जियारे। दर्द पैगंबर उन जो मौजज़ो आहे सुजागी। हीअ धरती सिफ़ो 30। मथियो नज़म मुकमल तौर ते अलामती नज़म आहे जंहिंमें दर्द खे तकलीफ़ पीड़ा ऐं सूर वारी कैफ़ियत ऐं अहसास वारी माना खां हटी सुजागी आणींदड़ अमल जे माना में इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिंजे पस मंज़र में ॾुख सुखनि जी सूंहं वारो शाह साईंअ जो लाफ़ानी ख़्यालु मौजूदु आहे। उहो दर्द ई आहे जंहिंजी शिदत ग़फ़लत काहिली ऐं ग़ैर ज़िम्मेदारियुनि जे अहसास मां छिके ॿाहिरि कढी अचे थी ऐं माण्हू बहितरीअ जी तब्दीलीअ लाइ सोचे सम्झे पाण पतोड़े थो। उहो ईअं आहे जीअं चयो वेंदो आहे त माण्हू एसी ताईं माठि हूंदो आहे जेसि ताईं ॻिचीअ में हथ न पवंदा अथसि। दर्द ई आहे जेको पंहिंजी शिदत जी मर्कज़ियत ते आणे माण्हूअ में ख़्याली हथे विढ़ण जो हौसलो पैदा कंदो आहे। जॾहिं त आराम ऐं सुकून बख़्शींदड़ निंड खे अलामती तरह हिते मौत सां भेटियो वियो आहे, जंहिंसां नातो ॻंढे माण्हू ख़ासि तौर ते उसरंदड़ मुल्कनि जा माण्हू ग़फ़लत काहिलीअ नशे ऐं हॾहरामीअ जो शिकार थी वञनि था ऐं सुल्तानी सुहाग माण जी सघ विञाए वियनि था। हीअ नज़म में सभु तसवर कंसेप्ट्स अलामती हूंदे बि सोचण ते मजबूर कंदड़ ऐं कामयाबीअ जे माॻ ॾे वठी वेंदड़ आहिनि। इहे केतिरा ई नज़म जहिड़ो हवा, ही लवाईंदड़ घड़ियूं, सेंवारियल तलाउ, अनल हक़, हीअ धरती ऐं तनवीर ग़ज़ल तोड़े गीत सभु शाइरी मजमूए हीअ धरतीअ में ओञाणनि ऐं अलामतुनि जे टिकुनि सां जुड़ियल मौजूदु आहिनि। अहिड़ा ई केतिरा अलामती नज़म ग़ज़ल ऐं हाइका तनवीर जे आख़िरी शाइरी मजमूए साजन सूंहं सुरत में भरिया पिया आहिनि। सही माना में हीअ किताब संदसि अलामती सिंबॉलिक शाइरीअ जो भंडार आहे। सिज अकेलो हूंदो आहे, सिज अकेलो थींदो आहे, चंड अकेलो हूंदो आहे, चंड अकेलो थींदो आहे। साजन सूंहं सुरत सिफ़ो 79। वॾो थियण सां रुॻो अहमियत पलाए नथी पवे, पर वॾो थी मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर थी मुनफ़रिद थी माण्हू पंहिंजी सॼी माहौल खां कटिजी वञे थो, अकेलो थी वञे थो। हिन अलामती नज़म में अहिड़ी वॾाइप खां कटिजी आम सां आम थी पंहिंजे वजूद खे क़ाइमु रखण जी ॻाल्हि खे बयानु कयो वियो आहे। तूं आहीं सुञाण, मां बि अव्हां जियां आहियां निमाणू, मां त अव्हां जो साथी पुराणो, मां त अव्हां जो आहियां यारो, अव्हां जियां ई हिकिड़ो तारो। तारे लाइ किरोड़े अरबे साथी, सिज जे लाइ न कोई साथी। हिते इनफरादियत ऐं इज्तमायत जी सोच अमल ऐं नतीजनि खे पिणु अलामती अंदाज़ में वाज़े कयो आहे। नज़म हज़रत ईसा में साॻिए अंदाज़ में मौतमार हथियारनि ख़िलाफ़ु नफ़रत जो इज़हार कंदे इंसान जो आईंदो पुरअमन सुखियो सताबो ऐं जंगियुनि खां आजो हुअण जी तमन्ना कई वई आहे। हिन नज़म में शाइर जो शाइराणो तख़यल उत्तम मौजूदु आहे। नज़म आदुरभाव में बालपण जवानी ऐं ॿुढापे जे अज़ली सच खे चिटियो वियो आहे। पोएं पहर जो ॾीओ आहियां, पोएं पहर जो ॾीओ आहियां, आऊं विहाणू तारे जो, पोएं पहर जो ॾीओ आहियां, आऊं विहाऊ तारे जो, आदुरभाव करियां थो पोयाड़ीअ जो पाछो आहियां, इन लाइ पिर फुटीअ जो आदुरभाव करियां थो। मां आहियां को छणंदड़ पन, चेट जे फोट हड़े जो आदुरभाव करियां थो। साजन सूंहं सुरत सिफ़ो 99। हिन नज़म में शाइर जी दाख़िली कैफ़ियत ईंदड़ वक़्तु ऐं नयनि जनम वठंदड़ शयुनि जे आधार ते अलामती नमूने बयानु कयल आहे। पोएं पर जो ॾीओ, पोयाड़ीअ जो पाछो
ऐं छणंदड़ पन वींदड़ वक़्तु ऐं विहाऊ तारो पिरह फुटी ऐं चेट जो फोटड़ो ईंदड़ वक़्त जा ओञाण आहिनि। पुराणियुनि शयुनि खे नयुनि शयुनि लाइ जाइ ख़ाली करणु आहे। पुराणे वक़्त खे पंहिंजे मथे जो ताज लाहे नई वक़्त जे सिर ते रखिणो आहे। उहो ई इर्तिका जो उसूल ऐं ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो आहे। उहा ॻाल्हि स्वाभाविक आहे त उहा तब्दीली पीढ़ीअ जे ज़हनी दॿाव में रहंदी मजबूर थी क़बूल करण बदिरां खुलियल दिलि सां उन तब्दीलीअ जे आजियां करण जो साहस तनवीर जहिड़ो बाशऊर बाहिमत ऐं सच खे सम्झंदड़ शाइर ई करे सघियो आहे। संदसि हौसले मंदीअ इंसान दोस्ती ऐं सॼे आलम जे आबादीअ जो पैगाम पाण में समाईंदड़ हिकु ॿियो नज़म आहे नई टही अॾा, जेको हुन पंहिंजे पुट सरमद खे आॾो रखी पंहिंजी सॼी नई नस्ल लाइ लिखियो आहे। उहो नज़म क़ौमी हूंदे बि बैन अल-अक़वामी आहे ऐं अलामती हूंदे बि हक़ीक़त जो सिधो इज़हार आहे। शल जीअं गुल लाबीअ जियां, शल जीअं गुल उलाबीअ जियां, तूं सदाई टिणे आउं आहियां जॾो तूं आ मूंखां वॾो, ॿार धरतीअ जे ॻोल्हे जो तुंहिंजे मथां ऐं तूं उन खे खणी अॻु भरो अॼु खां, शाल रोशन सुभाणे ते पहुची सघीं, शल जीअं एटमी दौर आहे नफ़रतुनि ज़ोर आहे, जंग जहिड़ो घणो सभु कणू ऐं कणू, जंग जहिड़ो घणो सभु कणू ऐं कणू, शल कणनि खे गॾे केच तन मां करें, शल जीअं बुख बीमारी आहे इन सदीअ जी सुञाण, तूं सियाणू मिठा तूं न आहीं सुञाण, शाल चेटनि खे टहकनि में बदिले सघें, शल जीअं तूं जीअं जे त हीअ सिध तोसां जीए, तूं मरें शल उन्हीअ खां अॻे मां मरां, सिंध जी नई टहीअ लाइ क़ुर्बान थियां, तूं वधी मां ठरां, तूं वधी मां ठरां, साजन सूंह सूरत सिफ़ो 103। अरस्तू पंहिंजे जग मशहूर तसनीफ़ बोतिका में शाइरनि बाबति बहस में लिखे थो, शाइर खे पंहिंजे वर्ताव में चइनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। सभ खां पहिरीं ऐं ज़रूरी ॻाल्हि आहे त हू पंहिंजे रवैयनि ऐं सीरत में सुठो हुअणु घुरिजे। तनवीर सिंध जो इंतिहाई नफ़ीस नरम सुभाउ वारो मिठड़ो ऐं मुहबती माण्हू हो। सिंधी अदब ॿोलीअ सकाफ़त फ़न ऐं नई टहीअ जे शाइरनि अदीबनि लाइ छपर छांव बणियल ही आदर्शी इंसान पंहिंजे वजूद में सच त सिंध जी अलामत हो। हवाला ऐं मददी किताब शिपले जोसेफ टी द डिक्शनरी ऑफ वर्ल्ड लिटरेरी टर्म्स, जॉर्ज एलन एंड एन1 लिमिटेड लंदन 1970 ईस्वी सिफ़ो 322, स्टीफन स्पेंडर्ड ऐं डोनाल्ड हॉल दी कंसाइज एनसाइक्लोपीडिया ऑफ इंग्लिश एंड अमेरिकन पोइट्री न्यूयॉर्क 1963 ईस्वी सिफ़ो 323, एनसाइक्लोपीडिया बरतानिका 1973 ईस्वी, अब्बासी तनवीर शाह लतीफ़ जी शाइरी न्यू फील्ड्स पब्लिकेशन हैदराबाद अगस्त 1989 ईस्वी सिफ़ो 141, चार्ल्स बोल्देयर फ्लावर्स ऑफ एविल लंदन 1922 ईस्वी सिफ़ो 25, जालिब इफ्तिखार नई शाइरी नई मतबूआत लाहौर 1964 ईस्वी सिफ़ो 307, अब्बासी तनवीर शाह लतीफ़ जी शाइरी न्यू फील्ड्स पब्लिकेशन हैदराबाद अगस्त 1989 ईस्वी सिफ़ो 65, अरस्तू बोतिका फ़नी शाइरी तर्जुमो अज़ीज़ अहमद अंजुमन तरक्की उर्दू हिंद नई दिल्ली 1989 ईस्वी सिफ़ो 65, सदायो ग़ुलाम नबी डॉक्टर शाह जी शाइरीअ में अलामत निगारी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सकाफ़ती मरकज़ भिटशाह अगस्त 1992 ईस्वी, अब्बासी तनवीर रगू थियो रबाब सिंधी किताबघर हैदराबाद सिंध मार्च 1958 ईस्वी, अब्बासी तनवीर शहर सिंधु किताबघर सखर सिंध अप्रैल 1970 ईस्वी, अब्बासी तनवीर सिज तरीअ हेठां नज़र सन्स लिमिटेड हैदराबाद सिंध 1977 ईस्वी, अब्बासी तनवीर हीअ धरती सिंधी अदीबनि जी सहकारी संगत हैदराबाद मार्च 1985 ईस्वी।